अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 31 मई सूमर ऐं मां घर जे कमनि कारियुनि खां वांदी थी। 11 थिया आहिनि, कम वारी माई बि हली वई, सभु कमु कारियूं करे ऐं हाणे मां अची वई आहियां हिते हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो ठाहिण। सो इहो जीअं त कमु हले थो, अॼोको ॾींहुं मां कोशिशि कंदमि त हिक खां वधीक वीडियोस ठाहे सघां ऐं तव्हां सां उहे शेयर बि कयां। सो हाणे शुरू थी कयां मां पंहिंजो क्राफ्ट जी वीडियो जो कमु। 12 थी विया आहिनि, मां पंहिंजी क्राफ्ट जी वीडियो ठाहे वरिती आहे ऐं शो न कंदमि तव्हांखे, इहो मुंहिंजो सीक्रेट आहे। सो हलूं था हाणे किचन में, उते इलाही सारा कम करणा आहिनि ऐं इहा वीडियो जॾहिं मां शेयर कंदमि त इंशाअल्लाह तव्हां ॾिसी सघंदव त उहा छा ठाहियो आहे। हिते मुंहिंजो फुदिनो तक़रीबन सुकण वारो आहे, कढ़ी पत्ता बि शाम ताईं हिते रखंदमि। राति जो हिननि खे असां ढके कवर करे छॾियोसीं। खीर कढ़ी वियो आहे, थधो थी वियो आहे, इहो अंदरि करिणो आहे मूंखे। ऐं हिते असां राति जो पचाईंदासीं हलीम, त इन करे इहे मिक्स अनाज जेको असां वठी आया हुआसीं उहो सुराण सुबुह जो भिॼाए पोइ स्कूल हली वई। ऐं हाणे मां जेको आहे किचन में थांव अंदरि कंदमि, कुझु न कुझु हिते कमु कारियूं करणा आहिनि। सो इहो सभु कुझु सिलसिलो जारी रहंदो। ऐं ख़ैर सां हिते हीअ हिकिड़ी किविल, हिकिड़ी ॿी किविल, इहे अचणु शुरू थी वियूं आहिनि। त हाणे मां जल्दी सां पहिरियों हितां थांव हटाईंदमि, न त इहे थांवनि ते चढ़ी वेंदियूं। सर्फ भिॼाए वई हुयमि हिते, हमेशह मां ईअं ई कंदी आहियां त पहिरियों सर्फ भिॼाए वेंदी आहियां त जीअं हुनजा दाणा जेके आहिनि ॻरी वञनि। ऐं कुझु कपिड़ा धोइणा अथमि, सो इहे हिन में भिॼाईंदमि ऐं मोटर हलाए आई आहियां छो त पाणी टंकीअ में जेको कुझु घटि पियो लॻे। हे उहे कपिड़ा आहिनि जेके मां रोज़मर्रा पाईंदी आहियां ऐं बसि हिननि खे 5-7 मिंट भिॼाए वेंदमि। किचन जो कमु कंप्लीट करे आई आहियां। लंच मूंखे नाहे ठाहिणो, बसि मानी पचाईंदमि छो त कुझु भाॼी बचियल पई आहे राति जो, पटाटनि जा कटलेट्स ठाहिया उहे पिया आहिनि। त मां मंझंदि जो सिर्फ़ु फ्रेश मानी पचाईंदमि ऐं पोइ राति जो जीअं त असांजो हलीम पचाइण जो आहे इरादो, तो हलीम असां खाईंदा आहियूं हमेशह चांवरनि सां। तो हीअ कपिड़ा भिॼायां थी ऐं पोइ मूंखे इहे वॉश बि करणा आहिनि। शाम जा थिया आहिनि 6, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। मां अची वई आहियां किचन में ऐं अन्न हिते चाढ़ियो अथमि जेको हलीम जे लाइ भिॼायो हो, बॉइल करण लाइ रखियो आहे। हिते बाहि ॿारी अथमि, हिते बि चिकन हाणे हिते भुञंदमि ऐं जेको हलीम ठाहिणो आहे मूंखे, त उनजो प्रोसेस हाणे शुरू थी कयां छो त हिन में टाइम लॻंदो, त थोरो मूंखे सवेर खां ई शुरू करिणो आहे। मां पंहिंजी कुझु एम्ब्रॉयडरी तव्हां सां शेयर कयां थी। कल्ह असल में जेको मां ठाहियो बी हाइव, त सुनीता लिखियो त उन वटि अहिड़ा इंसेक्ट्स कोन्हनि। सो मां उनखे मशवरो ॾिनो त अगरि अहिड़ा नंढड़ा इंसेक्ट्स कोन्हनि त उन्हनि खे आराम सां जेको पिस्तनि जूं खलूं आहिनि उन्हनि ते पेंट करे थो सघिजे। त हीअ मुंहिंजी एम्ब्रॉयड्रिड हनी बी आहे ऐं तव्हां ॾिसो त हिन जा जेके पर मां ठाहिया आहिनि, इहा वाइट कलर जी नेट मां कटे हिन में हई हुई। मूंखे ॾाढा वणंदा आहिनि इहे इंसेक्ट्स। हीअ आहे लेडीबग, ॾाढा पुराणा फ्रेम आहिनि मुंहिंजा ऐं मां जॾहिं हिते हिन घर में अची इहे हया आहिनि त वरी इन्हनि फ्रेम्स खे मां पाण ई पेंट करे छॾियो। हीअ बटरफ्लाई ऐं हीअ भिंभोरी ड्रैगन फ्लाई, हिन जे बि परनि में ॾिसो पिंक कलर जी नेट लॻियल आहे। ऐं मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, राज़ जी ॻाल्हि, त जॾहिं मां इहो भरियां पई त इहा पिंक नेट जो मुंहिंजो रओ हो, उन मां पासड़े मां टुकड़ी कटे हिन जा पर ठाहिया हुया ऐं हे बि वाइट जेको नेट जो मुंहिंजो रओ हुयो, त हे बि मां उनजा उतां कटे टुकड़ी हिन जा पर ठाहिया। सो शौक़ जी का क़ीमत न हूंदी आहे। उन ज़माने में मां सना रवा पाईंदी हुयसि, पोइ त अलहमदिल्ला मां छॾे ॾिना। त हे मूं सोचियो त मूंखे हिन इंसेक्ट सां यादि आयो त उन ॾींहुं मां हे भिंभोरियूं ठाहियूं सुतलीअ जूं, तव्हां सां उहे शेयर थी चुकियूं। ऐं हे मुंहिंजो थोरो नंढिड़ो कमु आहे जेको हिते मुंहिंजो एंट्रेंस में हिन टेबल सां गॾु लॻियल आहे। त अॼु दिलि चाहे त इहो बि तव्हां सां शेयर कयां। हिकिड़ी हीअ बि शइ तव्हां सां शेयर कयां। हीअ अॼु मां पंहिंजे क्राफ्ट में यूज़ कई, सुतली आहे ऐं तव्हां हिन जी साइज़ ॾिसो त हीअ केॾी सन्ही सुतली आहे। ऐं मां आमतौर ते जेका सुतली यूज़ कंदी आहियां, जीअं कल्ह मां पंहिंजो बी हाइव ठाहियो त इहा हीअ सुतली आहे। त ॿिन्ही जी साइज़ जो तव्हांखे ॾिसो केॾो फ़र्क़ु आहे। त मां जॾहिं 1-2 साल पहिरियों ॻोठु वई हुयमि त हीअ सुतली मां पंहिंजी भेण जे घर में ॾिठी, त मां पुछो ही किथां आई आहे, चयूं हितां मिलंदी आहे।
त मां पंहिंजे भेणीअ खे चयो त मूंखे आणे ॾे, छो त हीअ मूंखे ॾाढी अट्रैक्ट पई करे, एॾी सनड़ी सुतलीअ सां मूंखे आर हणणी हुई। मां पहिरियों बि सुतलीअ जी आर हणी चुकी आहियां, पर इन थुली सुतलीअ जी। सो मां हुनखे चयो आणे ॾे, उहो वीचारो वठी त आयो, पर ख़बर पई त उहा हीअं पीसिस में मिली, हे हीअं टुकड़ा टुकड़ा हुई, हे माना 1.5 या 2 गज़ जा पीसिस आहिनि हिन में। सो बसि हाणे परेशानी थी वई, मूं चयो हल भला हिन सां ई थोरो ट्राए थी कयां, त मूं हीअ ट्राए कई, आर हई बि आहे। मां हिन खां पहिरियों बि मां आर सां पंहिंजो पर्स ठाहे चुकी आहियां। सो पर मज़ो मूंखे न आयो, छो त टुकड़ा टुकड़ा हुया, त हिन में ॻंढियूं पयूं थियनि न इलाही सारियूं, ऐं ॻंढियुनि सां हाणे छा, हिनखे लिकाइण बि मुश्किल आहे न, हेतिरे पीस में अलाए केॾियूं ॻंढियूं आहिनि। त मूं चयो भला छॾेसि, ऐं पर्स उहो मां पहिरियों बि शेयर कयो, अॼु बि हुनजी पिक्चर मां तव्हां सां शेयर थी कयां। त हीअ जेका न मूंखे ॾाढो वणंदो आहे, ॾाढो हिन सुतली जी आर। सो हाणे मूंखे हिकिड़ो आइडिया आयो आहे, हुनखे जुगाड़ चइजे या क्रिएशन चइजे या इन्वेंशन चइजे, छा चइजे, मां हिननि खे ॻंढींदमि ऐं पोइ हिननि जो ठाहींदमि ढेरो। हिकिड़ो धाॻो थी वेंदो पूरो कंप्लीट, पोइ मां हिन मां हणंदमि आर, कीअं। सो असां चवंदा आहियूं हर शइ खे जुगाड़ चवंदा आहियूं, पर उहो जुगाड़ न हूंदो आहे, उहा ईजाद हूंदी आहे, का तख़लीक़ हूंदी आहे असांजी, असांजो अकुलु कमु कंदो हूंदो आहे, त असां कुझु न कुझु करे वठंदा आहियूं। सो हिन सुतलीअ जी मां पहिरियों आर हणी चुकी आहियां, पर्स ठाहियमि ॾाढो सुहिणो, मैचिंग पंहिंजे हिकिड़े ट्रेडिशनल ड्रेस सां, त उन ते गज बि अहिड़ी क़िस्म जो हो, ऐं ब्राउन, ऐं हीअ नेचुरल जेको आहे, त हीअ आर मुंहिंजो हीअ सबूत आहे त मां आर हई आहे। सो बहरहाल हिनखे त खोले छॾींदमि, ऐं हिन जो ॾिसां थी टाइम सां गॾु आस्ते आस्ते करे ढेरो ठाहींदमि हिन जो, ऐं उनखां पोइ हिन मां पंहिंजो कमु कंदसि। 7:45 थिया आहिनि, ऐं नमाज़ पढ़ी वरिती सांझीअ जी, विच में लाइट बि हली वई, उन करे बि थोरी देरि थी वई। ऐं हिन महिल मुंहिंजो जेको अन्न मां चाढ़ियो बॉइल करण लाइ, उहो ॻरी वियो आहे, चिकन बि ॻरी वियो आहे, हाणे वञी मां राति जी मानी कंदमि रेडी। ऐं अॼु गर्मी हुई ॾाढी, ऐं लाइट बि अॼु 2-3 दफ़ा वई, त मां सिर्फ़ु हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो ठाहे चुकी आहियां। ऐं ठीकु आहे, को टाइम फिक्स न आहे, त हूअं त मुंहिंजो इहो इरादो आहे जून में मां पंहिंजे गुॾियुनि जा कपिड़ा सिबंदमि, पर मां पोइ बि कोशिशि कंदमि त सुभाणे बि मां कंटिन्यू कयां हिनखे, क्राफ्ट जी वीडियोज़ खे। ऐं सुभाणे खां मां सोचां थी त अॼु ताईं त मां जूट जो कमु कयो आहे, सुभाणे खां मां सोचां थी कुझु सिलाई जो कमु कयां, कुझु सिलाई वारा सिबण वारा क्राफ्ट जेके आहिनि तव्हां सां शेयर कयां। इनशाला इरादो त इहो ई आहे, वधीक अलाह खे ख़बर। ऐं वरी मूंखे सुराण खे बि वठी वञिणो आहे, सुराण सां गॾु वञिणो आहे वैक्सीन जे लाइ, उनजो बि टाइम अची वियो आहे, त उहो बि ॿाहिरि ख़बर न आहे केतिरी देरि लॻे, केतिरो वक़्तु लॻे, सो कुझु प्लैन नथो करे सघिजे। ऐं जीअं जीअं टाइम मिलंदो, मौक़ो मिलंदो, तीअं तीअं कमु कंटिन्यू थींदो इनशाला। ऐं असां सुराण जी बि वैक्सीन में मां देरि नथी कराइणु चाहियां, सो कोशिशि इहा ई आहे त सुभाणे जीअं ई उहा स्कूल खां ईंदी त नमाज़ पढ़ी मानी वानी खाई असां ॿई निकिरी वेंदासीं, पोइ जेतिरो टाइम लॻो, बहरहाल वञिणो आहे। सो बसि ज़िंदगी ईअं हले थी पई, अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा लख अहसान आहिनि, करम आहिनि, शुकराना आहिनि। ऐं गर्मी शदीद हुई, अॼु जो सॼो ॾींहुं मूंखां कुझु ख़ासि पुॻो न, पोइ बि जेको मूंखां थी सघियो, कपिड़ा वपड़ा धोतमि, मानी पचाई, घर जा सना थुल्हा कम कंदी रहियमि अल्हम्दुलिल्लाह। ॿियो मां इलाही सारो कमु मूंखे फ़ोन ते बि करिणो हूंदो आहे, मूंखे पंहिंजे फेसबुक पेजिस ते वीडियोज़ शेयर करणियूं हूंदियूं आहिनि, माण्हुनि खे टैग करिणो हूंदो आहे, केॾे सेंड करणियूं हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म्स ते जेको हूंदो आहे हाज़िरी भरणी हूंदी आहे मूंखे ज़रूरी। बसि मां पाण खे इन दुनिया में विझी छॾियो आहे, इन करे मां मतिलबु उते वञे बग़ैर रही नथी सघां। सो आदत थी वई आहे हाणे मूंखे, इहा मुंहिंजी विंदुर आहे, इहा मुंहिंजी हॉबी आहे। जीअं मुंहिंजी अम्मा आहे न, उहा टीवी ॾिसंदी आहे, बसि ड्रामा ॾिसंदी आहे, ख़बरूं ॿुधंदी आहे, त हुनखे आदत थी वई आहे। हाणे ज़ाहिर आहे हुनजी उमिरि आहे, हू उथी घर जा कम कोन थी करे सघे, उथंदी आहे, पोइ बि कमरे खे थोरो ठीकु वीक करे, ऐं पोइ वेठी उते ई हूंदी आहे, टीवी पई हलंदी हूंदी आहे, चाहे अम्मा कुझु कमु करे वठे या लेटी पई हुजे, वांदी हुजे, तस्वीर पढ़ंदी आहे, टीवी ॾिसंदी आहे, इहा हुनजी हॉबी आहे। त मुंहिंजी हॉबी हाणे जेको आहे सोशल मीडिया आहे। सो अलाह साईं कंदो त सभु कुझु चङो ई शेयर कंदासीं, शलक आहे, अहिड़ी ग़लति शइ असांखां शेयर कोन थींदी जेका असांजे लाइ गुनाह जो ज़रियो ठही वञे, अलाह माफ़ु कंदो। सो बसि अॼु जो इहो ई हाल अहिवाल आहे। हिन महिल बि गर्मी शदीद आहे, ऐं सॼो ॾींहुं असां घर में रहो कोन पाईंदा आहियूं ॿई ॼणियूं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॿाहिरि घर खां ॿाहिरि मुंहिंजो वाइदो थियल आहे अलाह साईं सां, त मां मथे घड़ी कॾहिं न वेंदमि। त मां पोइ जॾहिं ई यूट्यूब आहे त इहो बि घर खां ॿाहिरि वञिणो आहे न, पब्लिक प्लेस आहे, त पोइ रहो वेठे वेंदी आहियां। सो हीअ माना झटि खनि उहा बि जेतिरी देरि नमाज़ पढ़िजे या जेतिरी देरि मां हे तव्हां सां ॻाल्हायां थी, मूंखे रहो पातल आहे त बर्दाश्त न थींदो आहे।
ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू सॼो ॾींहुं कमकार करे थो, मसरूफ़ आहे, कॾहिं किचन में कॾहिं किथे, त उहे बि असांजे घर में हूअं बि हमेशह खां या त मुंहिंजो हस्बैंड हूंदो हो या मुंहिंजा पुट घर में हुया, सो उहे बि हाणे पंहिंजे पंहिंजे घरनि में आहिनि। हस्बैंड मुंहिंजो आहे कोन, त असांखे घर में को आयो वियो बि न आहे। कोविड खां पोइ त अॻियो पोइ जेको थोरो घणो को ईंदो हो त उहो बि नथो अचे, त असांखे रहे पाइण जी नौबत न ईंदी आहे। कल्ह शाम मुंहिंजो भाउ आयो त उन फ़ोन करे आयो त असांखे ख़बर ई अचे थो, जीअं घंटी वॼी तीअं असां रवा पाए वेठासीं। सभिनी घरनि में ईअं ई थींदो हूंदो, मुंहिंजो ख़्यालु आहे असां वटि त ईअं ई थींदो आहे। सो बसि इहा ई ज़िंदगी आहे, इहो ई हाल अहिवाल आहे। सो हाणे वञा थी किचन में, ऐं टाइम लॻंदो हिन वीडियो खे एडिट बि करिणो आहे, उनखां पोइ अपलोड करे रखंदमि। इंटरनेट कॾहिं आहे यार त मुंहिंजो हीअं त कंहिं महिल कीअं त कंहिं महिल कीअं, सो कॾहिं फास्ट हूंदो आहे, कॾहिं स्लो हूंदो आहे। कॾहिं ईअं बि थियो आहे जो 8 बजे जी मां वीडियो रखंदी आहियां अपलोड करण लाइ त राति जा 10 बि थी वेंदा आहिनि। सो इहो सिलसिलो ईअं हलंदो रहंदो। ख़ुशि जो आबाद जो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।